अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। एयर एम्बुलेंस जो ख़र्च हुकूमत न वारसनि ॾिनो, खेनि वापसि कंदासीं। साद एडी तरफ़ा सईद साफ़ी नसरुल्लाह गडानी जे रहीमयार ख़ान खां कराची मुतले वारे एयर एम्बुलेंस जो ख़र्च वापसि करण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां साद पंहिंजे बयान में चयो आहे त एयर एम्बुलेंस जो भाड़ो हुकूमत न पर साफ़ी नसरुल्लाह गडानी जे दोस्तनि ई वारसनि ॾिनो। साददीअ जो चवणु हो त एयर एम्बुलेंस लाइ साफ़ीअ जे वारसनि खां 9,50,000 रुपया वरिता विया हुआ, जेका खेनि वापसि कया वेंदा। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।